कहिड़े तरीक़े सां इंसान जी कावड़ ख़तमु थींदी। उलमा फ़रमाइनि था जॾहिं बि इंसान खे कावड़ अचे, तव्हांजो को शागिर्दु आहे या तव्हांजो को ॿारु आहे या तव्हांजी घरवारी आहे या को बि शख़्स आहे जंहिं ग़लती कई आहे, तव्हांखे कावड़ आई आहे, तव्हां सज़ा ॾियणु चाहियो था, त उनजो क़ानून ऐं उसूल इहो आहे त सभ खां पहिरीं शर्त इहा आहे त कावड़ जी कंडीशन में कॾहिं बि सज़ा न ॾियो। कावड़ जी हालत में न शागिर्द खे सज़ा ॾियो, न पंहिंजे पुट खे सज़ा ॾियो, न पंहिंजी घरवारी खे सज़ा ॾियो। जॾहिं जिस्म ते कावड़ जी कैफ़ियत हुजे ग़लती जे मौक़े ते। ॿिए नंबर ते जॾहिं जिस्म जा कावड़ वारी कैफ़ियत ख़तमु थी वञे, ॿियों शइ इहा ॾिसो त साम्हूं वारे ग़लती कहिड़ी कई आहे, इन ते ग़ौर कयो। उहा ग़लती कहिड़े दर्जे जी आहे, केतिरी ख़तरनाक आहे या नॉर्मल ग़लती आहे। पोइ जेतिरी ग़लती आहे उन मुताबिक़ सज़ा ॾियो। पोइ मसनूई कावड़ पंहिंजे अंदरि आणे उन मसनूई कावड़ सां उनखे सज़ा ॾियो। बाज़ मरतबा को ग़लती कंदो आहे त इंसान गुस्से जी हालत में उनखे सज़ा ॾींदो आहे, त पोइ हमेशह गुस्से वारी हालत में जॾहिं सज़ा ॾिनी वञे त सज़ा ग़लती खां वधीक हूंदी आहे। कैफ़ियत में गुस्सो आहे, पोइ इंसान खे ख़बर न लॻंदी आहे, उबतो सुबतो धकु हणी छॾियो।